समारोह खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ। समारोह में सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण लाइ हर वाहण बस्ती में तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। इन सिलसिले में यूसी पदरियो फार्म जे क़दीमी ॻोठ मजनू ख़ासकली में जिस्कम अॻवान सनाउल्ला ख़ासकली जी मेज़बानी में सकाफ़ती कचहरी मुनक़द कई वई। प्रोग्राम जी सदारत जिस्कम ज़िले उमरकोट चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद रमज़ान ख़ासकली कई। प्रोग्राम में जीएस सिंध लतीफ़ संगत के नंढड़नि शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते टेबलोस पेश कया विया, जॾहिं त शाइरनि ज़हीर कपरी, अज़ीम सिंधी, मोहम्मद बख्श चांडियो, इदरीस भट्टी, जूनियर बशीर ख़ासकली पारां पंहिंजे ऐं मुख़्तलिफ़ शाइरी पेश कई वई। मक़ामी अदाकारनि बी के लाखाणी, आकाश शर्मा, घोट कुंवार वारो टेबलोस पेश कयो, जॾहिं क़ौमी फ़नकार मेहरान सिंधी क़ौमी गीत ॿुधाए महफ़िल खे मचाए छॾियो। उन मौक़े ते मोहम्मद रमज़ान ख़ासकली, सनाउल्ला ख़ासकली, नईम ख़ासकली, अला बचायो सोलंगी, खादम बागी जो चवणो हो सिंध दरिया सिंध जो जियापो आहे। दरिया ते को बि डीम या कैनाल जी ठाहिण जी सिंधी क़ौम कंहिंखे इजाज़त न ॾींदी। पहिरीं डिसंबर जो ॾींहुं सिंधी क़ौम बिना के मज़हबी तफ़ावत जे भरपूर नमूने सां मल्हाईंदी। यूसी पदरियो फार्म मां हिन दफ़े वॾी रैली कढी वेंदी। उन्हनि लाइ सबती कुहाड़ी असीं फलक जे शफ़क़ ते शहर असांजो, सितारनि खां अॻिते सफ़र असांजो, हिते हिन जनम में अॻियाड़ी असीं, हिते हिन जनम में पछाड़ी असीं, खयूं जनब सिंध ॾे मेरियूं अखियूं, उन्हनि लाइ सबती कुहाड़ी असीं। ऐं सिंधी होशियार थी दरिया थो फुरजो वञे, ऐं सिंधी होशियार थी दरिया थो फुरजो वञे, निकिरी उथी नरवार थी दरिया थो फुरजो वञे। ऐं सिंधी होशियार थी दरिया थो फुरजो वञे, निकिरी उथी नरवार थी दरिया थो फुरजो वञे। त मीरपुर ठट्टो सुजावल ऐं अमरकोटी उथी, मीरपुर ठट्टो सुजावल ऐं अमरकोटी उथी, पाणी त थी पहरेदार दरिया थो फुरजो वञे। नज़रनि खे झुकाए हलियासीं, सा मिट्टी तुंहिंजे मारक जी, सा माथे लाइ हलियासीं, अॼु के दिल ईअं जान मिठा थी महिमान वञणे असांजे। मुंहिंजे बाबा साईं जो मशहूरु प्यार में इम्तिहान वॾाई थियनि था मञी सुंदरी साल जिए मां जनम दिन को तेरा आज पे भी हो जा, आज पे भी हो जा, वो सिंध तू